अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो अली हसन चढ़ड़ फैंस ऐं मुंहिंजो फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु ड्रामे इश्क गुनाह ते रिव्यू ॾींदासीं। उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं गॾु बेल आइकन जे बटन खे दॿायो जीअं मुंहिंजी हर ईंदड़ वीडियो अवां ताईं बाआसानी पहुचंदी रहे। त दोस्तों, इश्क गुनाह जेको ड्रामो आहे तमामु मक़बूल थी रहियो आहे ऐं तमामु मक़बूलियन ॾांहुं वञे पियो। ही ड्रामो एॾो मक़बूल थियो आहे जॾहिं रखण सां ई लखनि जी तादाद में व्यूज़ हलिया वञनि था यूट्यूब चैनल ते ऐं माण्हू इंतज़ार में हूंदा आहिनि त हीउ ड्रामो कॾहिं हलंदो त असां ॾिसूं, छो त हीउ हफ़्तेवार ड्रामो आहे ऐं मूं सोचियो त उर्दू में हर को रिव्यू ॾिए थो, मां हिन ड्रामे खे जेको आहे सिंधी में रिव्यू ॾियां जीअं मुंहिंजा सिंधी जेके दोस्त आहिनि उहे बि हिन मां लुत्फ़ अंदोज़ थियनि ऐं हिन ड्रामे जे बारे में जेको अॻी क़िस्त आहे उन बारे में हुननि खे मां ॿुधाईंदो हलां। त अॻी जेका क़िस्त ईंदी उन में शिबरा जेका आहे महरीन जे घर वञे थी ऐं महरीन शिबरा खां पुछे थी त फज़ल बख्श शहमीर छो न आयो आहे। हू हुनखे ॿुधाए थी त हू कंहिं कम सां गे वियो आहे। उन खां पहिरियां हू इनवाइट करे थी हुन पंहिंजो सुकैना जी शादी में ऐं सुकैना जी शादी बि ईंदड़ क़िस्त में थींदी ऐं सुकैना जी शादी में फज़ल बख्श शहमीर वॾे जोश ऐं जज़्बे सां हूंदो, ख़ुशियूं मल्हाए रहियो हूंदो। हुनखां पुछो वेंदो त अव्हां छो जेको आहे एॾी ख़ुशी कयो पिया अव्हां हिन शादीअ में। ऐं अहिड़े तरह जेको ही शहमीर ऐं शिबरा जो जेको इश्क आहे उहो बि इंतिहा ताईं पहुची चुको आहे ऐं उन जी ख़बर जेका आहे सुलेमान खे पइजी चुकी आहे जेको शिबरा जो पीउ आहे ऐं सुलेमान हिन ते शक करणु लॻो आहे। सुलेमान मौक़े जी तलाश में आहे त कहिड़े नमूने फज़ल बख्श जेको आहे इनखे हितां तड़े कढिजे। इहो मौक़ो तॾहिं मिलंदो जॾहिं सुकैना जी शादी थी वेंदी। सुकैना जी शादी ताईं ही चुप आहिनि। सुकैना जी शादी थियण खां पोइ ही जेका कहाणी आहे हिकु नओं रुख़ अख़्तियार करणु वञे पई, तमामु दिलचस्प थियण वञे पई, छो त हाणे सुलेमान जेको आहे फज़ल बख्श खे घरां कढणु चाहे पियो। उहो टाइम अची चुको आहे। शिबरा ऐं फज़ल बख्श खे पाण में गॾु ॾिसी सुलेमान जेको गरम थी वियो आहे ऐं हाणे बि उन्हनि ते नज़र रखे पियो त हीअ हाणे ॿई हिक ॿिए सां मिलनि था। हाणे सुलेमान खे पसंदि न आहे, छो त सुलेमान जेको आहे शिबरा जे लाइ हिकु ॿियो रिश्तो ॻोल्हे वरितो आहे ऐं उहो छोकिरो बि जेको आहे सुलेमान खे पसंदि अचे पियो। उन ते हाणे जेको फज़ल बख्श आहे उहो ईअं सम्झ पेर जो कंडो थी चुको आहे हिननि जे लाइ। उन खे मद्देनज़र रखंदे हाणे जॾहिं सुकैना जी शादी थी वञे थी उन खां पोइ सुलेमान फज़ल बख्श खे घरां कढण जी कोशिशि जेको करे पियो, हाणे उहो वक़्तु अची चुको आहे। हाणे हुनजी बैग सटे छो ऐं उनखे चए थो त तूं नमक हराम आहीं, मुंहिंजे घर में रही करे मुंहिंजी जेका धीउ आहे उन सां इश्क जो ढोंग रचायो थी ऐं तो इहा जेका नमक हरामी आहे उनजी इहा सज़ा आहे। उहा बैग खणी सटे थो ऐं हुनखे घरां कढेसि थो। हीअ हिकु तमामु ज़बरदस्त दिलचस्प क़िस्त थियण वञे पई ऐं ड्रामो हाणे जेको अॻिते ईंदो तमामु दिलचस्प हूंदो। हाणे जेका हू फज़ल बख्श इश्क जे लाइ जेके जथन कया, हाणे जॾहिं इश्क हुनजो कंप्लीट थी चुको आहे, शिबरा जेका आहे उहा ॿिन्हिनि शिबरा ऐं फज़ल बख्श जे विच में इश्क थी चुको आहे। हाणे उहो इश्क जेको आहे जुदाई ॾांहुं वञे पियो। ही दर्दनाक लम्हा थियण वञनि पिया, अञा बहितरीनु ड्रामो थियण वञे पियो ऐं इंशाल्लाह मां इन ते अव्हांखे रिव्यू ॾींदो रहंदुसि।
अवां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿायो। उन खां अलावा मुंहिंजी जेका ईंदड़ फिल्म आहे तलाश, उहा बि दिलचस्प हूंदी ऐं उहा बि तमामु जल्द ॾिसी सघंदो। तमामु जल्द उनजी रिकॉर्डिंग थींदी। दोस्त जेके हिन फिल्म में कमु करणु चाहिनि था उहे बि राब्ते में अचनि ऐं इंशाल्लाह जल्द हिन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। इन ते पंहिंजी अलीअ सन चढ़ ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।